सिंध जे सिहत खाते समूरे सूबे में डेंगी जी तस्दीक थियल केसनि बाबति ताज़ा रिपोर्ट जारी करे छॾी आहे, जंहिं मूजिबि सॼे सिंध में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मजमूई तौर ते डेंगी जा 3278 टेस्ट कया विया, जिन मां 727 केस पॉज़िटिव आया आहिनि। कराची डिवीज़न में 1949 टेस्ट कया विया, जिन मां 269 पॉज़िटिव केसनि जी तस्दीक थी। हैदराबाद डिवीज़न में 1359 टेस्ट कया विया, जिन मां 458 केस पॉज़िटिव आया आहिनि। सिहत खाते जे सेक्रेटरी रेहान बलोच वाज़ेह कयो त डेंगी जी पॉज़िटिव केसनि में नुमायां घटिताई थी रही आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सॼे सूबे जे सरकारी अस्पतालनि में 103 नवां केस दाख़िल थिया, जॾहिं त प्राइवेट अस्पतालनि में 72 नवां मरीज़ दाख़िल थिया आहिनि। सॼे सूबे जे सरकारी अस्पतालनि मां 78 मरीज़नि ऐं प्राइवेट अस्पतालनि मां 92 मरीज़नि सिहतियात थी घर विया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सॼे सूबे में हिकु फौतगी रिपोर्ट थी। हलंदड़ महीने में डेंगी सां सॼे सूबे में मुतासिर थियल माण्हुनि जो 6708 रिकॉर्ड थियो। हलंदड़ साल सॼे सूबे में डेंगी सां मुतासिर थियल माण्हुनि जो 12284 आहे। हिन वक़्तु सॼे सूबे जे सरकारी अस्पतालनि में दाख़िल मरीज़नि जो 271 आहे, जॾहिं त प्राइवेट अस्पतालनि में दाख़िल मरीज़नि जो 171 आहे। कराची जे सरकारी अस्पतालनि में डेंगी जे मरीज़नि लाइ 256 बेड मुख़्तस कया विया आहिनि, जॾहिं त हैदराबाद में 213 ऐं अंदरूनी सिंध 66 बेड मुख़्तसिर कया विया आहिनि। समूरे सूबे मां हिन वक़्तु 34 लेबोरेटरीज़ मां डेटा वसूल कयो पियो वञे। कराची में कुल 16 लेबोरेटरीज़ डेंगी टेस्टिंग करे रहियूं आहिनि, जिन में 6 सरकारी ऐं 10 ख़ानगी लेबोरेटरीज़ शामिल आहिनि। हैदराबाद में डेंगी टेस्टिंग लाइ 18 लेबोरेटरीज़ सरगर्म आहिनि, जिन में 7 सरकारी ऐं 11 ख़ानगी लेबोरेटरीज़ शामिल आहिनि।